नाज़रीन, मुल्क में वफ़ाक़ी हुकूमत पारां तेल अघनि में वाध खां पोइ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। दादू में अवामी फारम पारां तेल जी क़ीमत में इज़ाफ़े ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई आहे। तफ़सील मालूम कयो त दादू मां अशफाक मलिक टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। अशफाक मलिक, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वफ़ाक़ी हुकूमत पारां तेल जी क़ीमतुनि में इज़ाफ़े खां पोइ दादू में अवामी फोरम जे सॾ ते दादू जे सवें शहरियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ऐं जेका रैली आहे उहा बेनज़ीर पार्क खां दादू प्रेस क्लब ताईं कढी वई आहे। जेका मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदे दादू प्रेस क्लब ते पहुती, उते अवामी फोरम जे चेयरमैन आशिक़ अली ज़ौर ऐं वरियाम सिंधी, जबल सिंधी ऐं ॿियनि जेको आहे सो ख़िताब कंदे चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जी ग़लति पॉलिसियुनि सबबि दादू समेत पूरे मुल्क में महांगाई जो जेको जिन आहे उहो बोतल मां निकिरी आयो आहे। हिननि जो इहो बि चवणु हुयो त हे तेल जी क़ीमतुनि में इज़ाफ़े खां पोइ सॼो जेको भार आहे उहो ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि जे मथां पियो आहे। ऐं ट्रांसपोर्ट अॻुवाणनि जेको आहे सो किरायनि में ॿीण ताईं इज़ाफ़ो करे छॾियो आहे, जंहिंजे करे मज़दूर तबिको जेको ॾोराहनि इलाइक़नि खां किराया भाड़ा भरे दादू जे शहर में जेको आहे मज़दूरी लाइ अचे पियो, उहो बि हिन महिल उन्हनि जे लाइ बि मुश्किलातूं पैदा थी वियूं आहिनि। हर जेका शइ आहे उनजो जेको अघु आहे उहो वधी वियो आहे। हिननि इहो चयो त आलमी मंडी में जेको तेल आहे उनजो क़ीमत जेका उहा घटि आहे, पर हितां जी वफ़ाक़ी हुकूमत जेको आहे हुकुम तेल जा अघु वधाए जेको आहे मुल्क जी अवाम सां ज़ुल्म करे रही आहे। इहो मुतालबो कयो त फौरी तौर ते जेको तेल जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो आयो आहे उहो वापसि वरितो वञे, न त ॿी सूरत में हू जेको आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि प्रेस क्लबुनि ते एहतजाजी मुज़ाहिरा करण खां पोइ नेशनल हाईवे ऐं इंडस हाईवे ब्लॉक कंदासीं। अशफाक मलिक, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।